कॾहिं कॾहिं ख़बर आहे दानी आंटी जलगांव साहिब में उहे हुते भंडारे जी सेवा कंदा आहिनि। ॿारनि जी शादी थी वई, घर में सभु कुझु आहे, तॾहिं बि छा आहे मन में भई मां छो न धाम ते रही करे सेवा कयां। वाघोली धाम में भी सेवा करे विया चङा साल, सॼी रोटी खाधे जी जवाबदारी उन्हनि जी हूंदी हुई ऐं हुते जलगांव साहिब में भी हाणे भंडारो सॼो संभालींदा आहिनि। उहे ॿुधाइनि पिया भई चङा साल अॻु ॾाढी ग़रीबी हूंदी हुई ऐं न्याणियुनि जी शादी फिक्स थी त घर में कुझु भी बंदोबस्त न हुयो। इहो हुयो कि प्रसाद भी तयार न हुयो। बाबा खे वञी करे अर्ज़ करे आया भई बाबा घर में शादी जो कारज आहे, तव्हां पाण अची न्याणीअ जो कारज कजो। बाबा हरदास राम साहिब अची पहुता हुते। जीअं घर में अची पहुता बाबा, सॼी संगत अची वई पंहिंजो पाण ई, केरु कुझु प्रसाद खणी आयो, केरु कुझु प्रसाद खणी आयो, केरु कुझु। वरी ॿुधाए पई बाबा खे, बाबा राति जो भंडारो त ठाहियो आहे असां, पर सिर्फ़ु एतिरो ई ठाहियो आहे, कुझु ईअं उन्हनि खे ॾेखारींदी एतिरो ई ठाहियो आहे। बाबा छा कई, चादर खई उन भंडारे साहिब खे ढके करे बाबा जल जा छंडा हया। उनखां पोइ जेतिरी संगत अचे, ईंदा वञनि, खाईंदा वञनि, भंडारो खुटण जो नालो ई न खणी। जय श्याम की त अहिड़ो बाबा जो आशीर्वाद आहे। जंहिंजे मथां बाबा जो आशीर्वाद थी वञे या घर जो कारज, जीअं हाणे शादी जो कारज आहे, उहो बाबा जे नाले सां शुरू थिए, माना भंडारा भरपूर। बाबा पाण ई अची भुज में कंडे वेंदा आहिनि, सभु कारज पाण ई करे वेंदा आहिनि। बोलो बाबा हरदास राम साहिब की जय। बाबा जी तेरे भरोसे, बाबा जी तेरे भरोसे मेरा परिवार है। बाबा जी तेरे भरोसे मेरा परिवार है। तुम्ही हो मेरा सहारा, ओ तुम्ही हो मेरा सहारा, तेरा आधार है। बाबा जी तेरे भरोसे मेरा परिवार है।
जते राजी रे लिया वारो नाम बाबा दसाम वो हट मथे हेलो गणपति भगवान के बनाईदासी हैं गरबो केदासी पकियरा हो पकियरा पकियरा हो पकियरा पकियरा हो पकियरा पकियरा हो पकियरा पकियरा तो मन्यदामी गणेश स्वामी रे पकियरा तो मन्यदामी गणेश स्वामी रे नामो पहुंचाए जे मिलो मोल गवारे रे नामो पहुंचाए जे मिलो मोल गवारे रे उमा शंकर जो नाहे करवालो उमा शंकर
मटकी मत ते तुम्हारे पास